नाज़रीन, वारे में ॻोठ गुल मोहम्मद बुरड़ो में मामूली ॻाल्हि तां ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में शोएब अली, अब्दुल रज़ाक ऐं हुसैन अली बुरड़ो शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं वारे मां, जिते ॻोठ गुल बुरड़ो में मामूली ॻाल्हि तां ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में शोएब अली, अब्दुल रज़ाक ऐं हुसैन अली बुरड़ो शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। वारे जे ॻोठ गुल बुरड़ो में मामूली ॻाल्हि तां ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में शोएब अली, अब्दुल रज़ाक ऐं हुसैन अली बुरड़ो शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वारे में ॻोठ गुल बुरड़ो में मामूली ॻाल्हि तां ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में शोएब अली, अब्दुल रज़ाक ऐं हुसैन अली बुरड़ो शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वारे जे ॻोठ गुल बुरड़ो में मामूली ॻाल्हि तां ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में शोएब अली, अब्दुल रज़ाक ऐं हुसैन अली बुरड़ो शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वारे जे ॻोठ गुल बुरड़ो में मामूली ॻाल्हि तां ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया।